नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो तालुका इंतज़ामिया पारां कश्मीरन सां यकजहती तौर क़ारो ॾींहुं मल्हायो वियो। इन मौक़े ते रेलिन जो बंदोबस्त कयो वियो। जम्मू कश्मीर ते गैर कानूनी कब्ज़े दौरान कश्मीरन ते भारतीय ज़ुल्म खे निर्वार करण लाइ अॼोके ॾींहं खे क़ारो ॾींहुं करे मल्हाइण लाइ तालुका इंतज़ामिया कंडियारो पारां रैलियूं कढियूं वयूं। हिन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर कंडियारो अब्दुल गफूर धामरा, TMO मोहम्मद सलीम अख्तर मेमन जी क़यादत में हिकु मरकज़ी रैली कढी वई, जंहिं में अवाम जी वॾी तादाद शिरकत कई। रैली में शरीक कंदड़नि खे ख़िताब कंदे अॻुवाण चयो त ख़ुदारियत कश्मीर जो बुनियादी हक़ आहे, जेको अक़वामी मुतहिदा जे क़रारदाद मुताबिक़ खेनि मिलणु घुर्जे। हिन चयो त 27 अक्टूबर खे क़ारो ॾींहुं करे मल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ भारतीय हुकूमत खे इहो पैगाम ॾियणु आहे त पाकिस्तान हर फोरम ते मासूम कश्मीरियुनि जी हिमायत जारी रखंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।